दोस्तों 7:30 थी रहिया आहिनि सुबुह जा ऐं मौसम तमामु ज़बरदस्त आहे। असां हुयासीं ॻोठु साले मेमण जेको सिजावल में मौजूदु आहे ऐं उतां हींअर असां निकिता आहियूं। नाश्तो कयोसीं साईं हुसैन मेमण वटि ऐं निकिता आहियूं हींअर सिजावल जी तरफ़, सिजावल शहर जी तरफ़, जेको 15 खां 20 मिंट जो मुफ़ासिलो आहे ऐं परे आहे हिन ॻोठ खां। ऐं हीअ मंज़र आहिनि, हीअ मौसम आहे, तमामु ज़बरदस्त मौसम आहे। सोचियोसीं तव्हां सां शेयर कजे। असां ॿजणा ई आहियूं, मीर मोहम्मद मरी ऐं मां नज़ीर मेमण। हीअ कमंद हिते इलाही थिए थो हिन ॻोठ में, परे परे ताईं। हींअर हीअ जेकी एराज़ी आहे इहा त थोरी घटि आहे, पर जितां असां निकितासीं उते कमंद इलाही हुयो। नंढा नंढा ॻोठ, टे घर, चारि घर, अहिड़े हिसाब सां हीअ ॻोठ आहिनि। पंहिंजे हिसाब सां हर को रहे पियो आहे। सावक ई सावक लॻी पई आहे। हिकिड़ो थर जो इलाइक़ो, ॿियो वरी हीअ इलाइक़ो, बाग़ बहारी लॻी पई आहे, सावक ई सावक लॻी पई आहे। नंढा नंढा घर, VIP घर, कचा कचा।